अचो त परसेंटेज या फ़ीसद खे सम्झण जी कोशिश कयूं। हिन सिलसिले में पाण वटि सभ खां पहिरियां जेको सुवालु आहे उहो आहे व्हाट परसेंट ऑफ 16 इज़ 4, यानी 4 16 जो केतिरा परसेंट आहे। पाण हिन खे ईअं बि सम्झी सघूं था त असां वटि टोटल जेके कंहिं बि शइ जा हिसा आहिनि उहे आहिनि 16 ऐं उन्हनि मां अगरि असां 4 हिसा ॻोल्हियूं त उहे घणा थींदा। सो जेकॾहिं मां हिन खे फ्रैक्शन या अणपूर में लिखां त मां हिन खे लिखंदुमि 4/16। सो जेकॾहिं 4/16 खे हल कजे त उहो थींदो 1/4। सो अणपूर खे हल कंदे पाण खे इहा ख़बर पई त जेकॾहिं 16 हिसनि ते का शइ मुश्तमिल आहे त 4 हिसा हुनजो चोथों हिसो आहिनि। 1/4 माना टोटल 4 हिसा जेकॾहिं विरायूं त असांखे चोथों हिसो इहो थींदो। पर असांजो जेको सुवालु आहे उहो आहे परसेंट। परसेंटेज या फ़ीसद जो मतिलबु आहे त जेकॾहिं टोटल हिसा कंहिं बि शइ जा असां 100 सम्झूं त पोइ जेके अणपुर जो मथियों हिसो आहे उहो केतिरो हूंदो, उहो केतिरा हिसा हूंदा। मतिलबु अणपुर जो मथियों हिसो या अंश केतिरो हूंदो अगरि असां हेठियां हिसा टोटल हिसा 100 वठूं। सो हिन जो मतिलबु थी वियो त असांखे हेठि या छेद में 100 खपे। 100 करण जे लाइ 4 खे असां 25 सां ज़रब कंदासीं त मथे बि असांखे 25 सां ज़रब करणी पवंदी ताकी असांजी इक्विवेलेंस या बराबरी बरक़रार रहे। सो हिक खे बि असां छा कंदासीं 25 सां ज़रब कंदासीं त उहो थी वेंदो 25। सो जेकॾहिं 16 खे पाण 100 हिसा सम्झूं त 4 100 जा 25 हिसा थी वेंदो। सो हिन खे पाण ईअं लिखी सघूं था 25 हिसा अपान 100 या 25% या फ़ीसद। पाण हिन हिसाब खे कुझु हिन तरीक़े सां बि हल करे सघूं था। जीअं पाण वटि अणपूर आहे 4/16। सो हिते 4 जेको असां वटि न्यूमरेटर या अंश आहे उहो 16 डिनोमिनेटर या छेद सां वंड थियल हूंदो आहे। सो इन जो मतिलबु आहे 4 खे असांखे 16 में वंड करिणो आहे। सो अचो त कयूं। सो 16 जो खोड़ो 4 ते घणा दफ़ा वेंदो, हिकु दफ़ो बि न वेंदो, 0 दफ़ो वेंदो। 0 दफ़ो हणंदासीं त 4 मां 0 वियो, 4 जा 4। सो हाणे बार बार त असां 0 दफ़ा खोड़ो कोन हणंदासीं, हिकु दफ़ो त हणी छॾियोसीं, ॿिए दफ़े में असांखे ॾहाई वठणी पवंदी। सो जेकॾहिं पाण ॾहाई वठूं 0 खां बाद में त पोइ वरी ज़ीरोज़ असां वठंदासीं या ॿुड़ियूं वठंदासीं ॾहाई खां बाद में ऐं पोइ उहा आहिस्ता आहिस्ता हेठि लाहींदा ईंदासीं। जवाब में ॾहाई वठण खां बाद में पाण पंहिंजे दर्जे में 3 ॿुड़ियूं वठी चुका आहियूं। सो हाणे इहे ॿुड़ियूं पाण हेठि लाहींदा ईंदासीं ऐं हिसाब हल कंदा ईंदासीं। 16 जो खोड़ो 40 ते 1 सोरो सोरो, 2 सोरो 32। सो 32 40 मां कट कबा, 40 मां 32 कट करण सां पाण वटि बचंदा 8। हिकु ॿी ॿुड़ी लाहींदासीं थी वेंदो 80। 16 जो खोड़ो 80 ते 1 सोरो सोरो, 2 सोरो 32, 3 सोरो 48, 4 सोरो 64, 5 सोरो 80। सो 16 जो खोड़ो 80 ते 5 दफ़ा वेंदो। सो 80 मां 80 कट कजनि, ॿुड़ी बचंदी पाण वटि पाछी में। हिन जो मतिलबु त पाण वटि जवाबु आहे 0.25। जेकॾहिं पाण हिन खे फ्रैक्शन में चेंज कयूं त इहो डेसिमल या ॾहाई जी जॻह ते असां 1 वठंदा आहियूं, बाक़ी जेतिरा अदद ओतिरियूं ॿुड़ियूं त इहो अगेन थी वेंदो 25/100। सो साॻे तरीक़े सां इहो थी वियो 25% या 25%।